हिक औरत लाइ शादी छो अहम आहे। हिक औरत नफ़्सियात जे माहिर डॉक्टर वटि वई ऐं खेसि चयो त मां शादी करणु नथी चाहियां, छो जो मां पढ़ियल गढ़ियल आहियां, पाण कमाईंदड़ ऐं ख़ुदि मुख़्तियार आहियां। इन करे मूंखे मुड़ुस जी ज़रूरत ई नाहे, पर मुंहिंजा वालदेन मूं ते शादी करण जे लाइ दबाव विझी रहिया आहिनि। इन लाइ मां तमामु घणी परेशान आहियां। हाणे अव्हां ई ॾसियो त मूंखे छा करणु घुरिजे। नफ़्सियात जे माहिर खेसि चयो, बेशक तव्हां घणो कुझु हासिलु कयो आहे, पर जेकॾहिं तव्हां को कमु करणु चाहियो पर करे न सघो, कॾहिं तव्हां खां को नुक़सानु थी पवे, कॾहिं तव्हांजो जोड़ियल प्लान नाकाम थी वञे ऐं तव्हांजा मनसूबा अणपूरा रहिजी वञनि या तव्हां जूं ख़्वाहिशूं पूरियूं न थियनि, पोइ तव्हां उन्हनि जो ॾोह कंहिंखे ॾींदव? छा तव्हां पाण खे ॾोही सम्झंदव? छोकिरीअ चयो, न, बिल्कुलु बि न, मां छो पाण ॾे ॾोह ॾियां? नफ़्सियात जे माहिर खेसि चयो, इन लाइ तव्हांखे हिक मुड़ुस जी ज़रूरत आहे जंहिं ते तव्हां पंहिंजी कयल ग़लतियुनि जो ॾोह मढ़े सघो।